कोरोना जहिड़ी मुहलिक वबा दुनिया खे मफ़लूज बणाए छॾियो आहे, जंहिं लाइ असां सभिनी जो क़ौमी फ़र्ज़ु आहे त एहतियात कयूं, पाण लाइ, पंहिंजे ख़ानदान लाइ ऐं नंढड़नि बचनि लाइ। यादि रखो, कोरोना मौतमार न आहे पर ख़तरनाक ज़रूरु आहे। कोरोना हिकु आलमी वबा आहे, उनखे शिकस्त ॾियण लाइ गवर्नमेंट जी हिदायतुनि ते सख़्ती सां अमल कयो। वबा जी सूरत हाल में बिला वजह घुमण फिरण खां पासो करियो। पंहिंजी क़ीमती ज़िंदगी खे कोरोना खां बचायो। तव्हांजे प्यारनि खां हमेशह जे लाइ विछड़ी वञण खां बहितर आहे त तव्हां पंहिंजे घरनि ताईं महदूद थी वञो ऐं इन वबा खे मुंहुं ॾियण जे लाइ सख़्ती सां ॾिसल हुकुमनि ते अमल कयो। कोरोना जे बचाव जो एहतियात तव्हांजी ज़िंदगी जो अज़ीम फ़ैसिलो हूंदो। पंहिंजो पाण बचायो, पंहिंजी फैमिली बचायो, पंहिंजो सूबो बचायो ऐं पंहिंजो मुल्क बचायो ऐं कोरोना वायरस खां एहतियात कयो। वबा जी हिन सूरत हाल में सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। घर में रहो, एहतियात इलाज खां बहितर आहे। करे न कोरोना किरास सां महदूद कयो पाण खे घर ताईं। अथव पंजनि सां जे प्यार, धो हथ बार बार। कोरोना हिकिड़ी आलमी वबा आहे, उनखां बचणु चाहियो था त हथ मिलायूं, भाकुर पाइण, बजाए परे खां सलाम कयो। प्यारा सिंधवासियो, कोरोना खां बचाव कयो, पंहिंजे घर ताईं महदूद रहो। अस्पताल वञण खां घर वेहण बहितर आहे। कोरोना तेसि ताईं तव्हांजे घर नथी अची सघे जेसि ताईं तव्हां उनखे ॿाहिरां वठी न ईंदव। एहतियात कयो, घर वियो, पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयो। ॾिनल एहतियाती तदाबीर हिन वबा खां असांखे बचाए सघनि था। घर में दाख़िल थींदड़ पंहिंजे घर भातियुनि खे सख़्ती सां हथ धोरायो। कोरोना एक लाइलाज वायरस है, अपने घर में रहकर ही बीमारी से महफूज रहेंगे। पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे इन वबा जहिड़ी बीमारी खां बचायो।